सुख होए। हिन हफ्ते जो वचन, सेवक की मनसा पूरी भई, सेवक की मनसा पूरी भई, सतगुर ते निर्मल मत लई। सतगुर ते निर्मल मत लई। सेवक जी मन जी इच्छा पूरी थी। सतगुरन को उन्हनि निर्मल यानी पवित्र बुद्धि वरती, या ये समझो सतगुरन को सेवक पवित्र भक्ति वरती। सेवक की मनसा पूरी भई। इन को पिछली लाइन ते ध्यान जो त चवन था, बड़ भागी जपिया प्रभु सोए, नानक नाम रते सुख होए। यानी भगवान जी भक्ति जी नाम में लीन थियण वारी इहा ई सेवक जी मनसा हुई। इहा ई मनोवांछित सेवक जी अभिलाषा हूंदी आहे कि मां सेवा कंदो रहां, भक्ति कंदो रहां, प्रेम कंदो रहां। सेवक चइबो ई उन खे आहे, सेवक कहो सेवा बण आई। हिते कोई ईअं न सोचे कि सेवक संसारिक अभिलाषा घुरी, धन दौलत घुरी, कई तरह जी इच्छाऊं जेके थींदियूं, न तृष्णा, बल्कि उन्हनि इन्हनि जो त्याग करे भक्तिअ जो वरदान घुरियो आहे। त सेवक जी मन जी इच्छा यानी मनसा, मन जी आशा, उहा कहिड़ी हुई? भगवान जी भक्तिअ जी, सेवा जी, उहा पूर्ण थी। सेवक जी इच्छा पूरी थी। सतगुरन को निर्मल, निर्मल चइबो आहे जंहिंमें मैल न हुजे, शुद्ध हुजे, पवित्र हुजे, अहिड़ी मति, मति यानी विचार, विचार यानी बुद्धि, यानी अहिड़ी भक्ति कि क्षण क्षण में, पल पल में, संकल्प में, विकल्प में, विचार में, व्यवहार में, उथंदे वेहंदे, खाईंदे पीअंदे, कि हिन तन सां सेवा थींदी रहे, मन सां भक्ति थींदी रहे। इहा निर्मल मति आहे। सतगुरु ते निर्मल मत लई। सतगुरन को असां निर्मल भक्ति घुरूं। इहा ई सेवक जी इच्छा थींदी आहे। ऐं इहा ई इच्छा जॾहिं पूरी थिए त सेवक जी पूर्णता थींदी आहे, उन जे जीवन जो परम लाभ मिलंदो आहे। हज़ारे सेवक हूंदा आहिनि, पर उन्हनि मां कोई कोई सेवक हूंदा आहिनि जिन में केवल तन जी सेवा न हूंदी आहे, मन जी बि श्रद्धा हूंदी आहे। कई मन जी श्रद्धा ॾाढी रखंदा आहिनि, पर उनखे समय न मिलंदो आहे कि तन जी सेवा करे सघनि। टाइम ही कोन्हे। श्रद्धा आहे, सिक भी आहे, कभी कभी हफ्ते में आया, ठीक आहे, सेवा कयूं। माया जो चक्कर ॾाढो निरालो आहे, ॾाढो ख़तरनाक आहे। कोई कोई हूंदा आहिनि तन सां बि सेवा कंदा आहिनि ऐं मन सां बि भक्ति कंदा आहिनि। ऐं तन मन सां सेवा करे बि कई माण्हुनि खे मान सम्मान खपंदो आहे। कोई कुझु चए तो वरी चोट लॻंदी आहे। भीतर अभिमान हूंदो आहे, ज़बान ते न ईंदो आहे। लेकिन कोई कोई वरी इन्हनि खां बि न्यारा हूंदा आहिनि जेके तन मन सां सेवा बि कंदा आहिनि ऐं अपमान बि सही वेंदा आहिनि ऐं कॾहिं बि कोई बि समान जी इच्छा बि न रखंदा आहिनि ऐं प्रेम सां, भाव सां भीतर भक्ति बि कंदा रहंदा आहिनि। इहे सभिनि खां ऊचे दर्जे जा सेवक आहिनि। चवंदा आहिनि सिंधीअ में, सवन में सुझे कोन, हज़ारनि में हुजे कोन, लखनि में लभे कोन ऐं करोड़नि में कोको, कोटनि में कोको। बिलासपुर श्री हरि हरि जेके आहिनि सेवा कंदा हुआ गायन जी, उहे ॿुधाईंदा हुआ भगवान दीर्घायु ॾे, स्वास्थ्य लाभ ॾे, उन्हनि खे दुख दूर करे। उहे हमेशह चवंदा त इहे दुर्लभ आहिनि, अहिड़ी सेवा हुजे। हे आदर्श वचन असांजे लाइ, सेवादारनि जे लाइ। असांजा सतगुरु चवंदा कि असां बि सेवक ई आहियूं, असां बि सेवादारी आहियूं। तव्हांजी श्रद्धा अलॻि आहे कि तव्हां
तहां ऊंचे दर्जे में लेखे रहिया आहियो, लेकिन उहे चवंदा असां बि सेवादारी आहियूं। जीअं बुहारी पाइण जी सेवा आहे, पाणी भरण जी सेवा आहे, प्रसाद विराइण जी सेवा आहे, गिल्म विछाइण जी सेवा आहे, त अहिड़ी तरह सां असांजी कीर्तन करण जी सेवा आहे, सत्संग करण जी सेवा आहे। त हाणे असांजा गुरू ई जॾहिं पाण खे सेवादारी था मञनि त असां छा मञूं? चओ हरे राम। हरे राम। त इन तरह सां सतगुरु सेवक खे ज्ञान ॾींदा आहिनि। सेवक जे साम्हूं सतगुरु अहिड़ो व्यवहार हलंदा आहिनि कि ॾिस भाई मां तुंहिंजो गुरू आहियां, लेकिन मां हीअं थो हलायां, मां हथ जोड़े थो हलां, मां पाण खां वॾनि खे पेरे थो पवां, मां ब्राह्मणनि जे साम्हूं झुकां थो पियो। चओ हरे कृष्ण। इन तरह सां केवल चई करे न, सतगुरु व्यवहार सां बि सेवक खे ज्ञान ॾींदा आहिनि। ऐं सेवक जी बुद्धि एतिरी प्रखर हुजे कि उहो उनखे सम्झी वञे कि मां पंहिंजे गुरुनि खां वधीक अञा पाण खे हेठि सम्झां, अञा वधीक निवड़त रखांसि। आपस को कर कछ न जनावे, मां पाण खे कुझु बि न सम्झां, तॾहिं त हरिय जो नाम मिलंदो। चओ हरे राम। हरे राम। हरे कृष्ण। हरे कृष्ण। हे हरि। हे हरि। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। सतगुरनि सेवकनि खां परीक्षा वरिती आहे। आरूणी, आयोध, धौम्य आदि इन्हनि सेवकनि खां हिकु ई सतगुरु आहे। उन्हनि परीक्षा वरिती त हिकिड़े खे चईंसि तूं गायूं चराए। गायूं चराइण लॻो। कुझु ॾींहंनि खां पुछीसि भाई तूं खाईंदो छा आहे? चईं साईं मां भिक्षा करे खाईंदो आहियां। चई पोइ तूं गुरूअ ते त कलम थो लॻाए पियो, सेवा बि थो करे वरी भिक्षा बि थो वठे। छा चवंदा माण्हू कि गुरुअ जो सेवक थी भिक्षा थो घुरे? वीचारो डिॼी वियो। हालांकि उन्हनि जो भिक्षा धर्म बि हुयो, कोई आपत्ति न हुई, लेकिन सतगुरु परीक्षा पिया वठनि। ठीकु आहे गुरु जी मूंखे माफ़ु कयो, अॼु खां पोइ मां कॾहिं बि भिक्षा न वठंदुमि। थोरा ॾींहं गुज़रिया, अरे तूं त बढ़िया हटो कटो ई आहे, छा खाईंदो आहे? चई गुरु जी खाईंदो न आहियां, बसि गांयुनि जो खीरु पीअंदो आहियां। गांयुनि जो खीरु पीअंदो आहे? गांयुनि जो तूं खीरु पीअंदे त बछड़ा बछड़ी वीचारा बुखा न रहिजी वेंदा, उहे बुखिया रहिजी वेंदा। अरे गुरु जी क्षमा कयो, अपराध थी वियो, अॼु खां पोइ ईअं न कंदुमि। ठीकु आहे, गुरु जी अंदरि ई अंदरि प्रसन्न थियण लॻा कि सेवक में ॾाढी श्रद्धा आहे, वचन पालन आहे। सेवक अगरि सभु कयो, सेवा बि कई, पंहिंजो तन सां धन जी बि सेवा कई, लेकिन वचन पालन न कयो त उहो असली सेवक न आहे। सभिनि खां वॾो सेवक जे लाइ वचन पालन हूंदो आहे। चओ हरे राम। हरे राम। गुरु वचन अटल आधा। सेवक जे लाइ गुरुअ जो वचन ई सभु कुझु संपत्ति आहे, अटल आहे। हाणे थोड़नि ॾींहंनि खां पोइ ॾिठई त कमज़ोर त थी वियो आहे। पुछणु लॻुसि त छा खाईंदो आहे? साईं जेको बछड़ा खीरु पीअंदा आहिनि न, बछड़ियूं, उन्हनि जो जेको हेठि फेन किरंदो आहे, खीरु किरंदो आहे, उन्हनि खां पोइ पीअण खां उहो मां पीअंदो आहियां झोल झले। हिते बि गुरुनि आपत्ति कई, चई वाह उहो गायूं ॾाढी दयालू थींदियूं, त उनजो किरियल खीरु पीए थो न त गायूं पंहिंजे बछड़नि जो बि तोखे पीआरे थियूं। गुरु जी माफ़ु कयो, ग़लती थी वई, हाणे मां उहो खीरु बि न पीअंदुमि। हाणे सेवक ईअं तकरार नथो करे, प्रत्युत्तर नथो करे पियो। सेवक ईअं नथो चए कि तव्हां सभु दरवाजा बंदि था कयो, आख़िर मां जीअरो कीअं रहंदो? सॼो ॾींहुं सेवा था करायो गुरु जी, 8 बजे मोकिलियो था, शाम जो 6 बजे अचां थो गायूं चारे। मां ॿियो कुझु त नथो घुरां तव्हां खां, लेकिन मूंखे जिंदे रहण जो अधिकार त आहे। जॾहिं सॼो समय मुंहिंजो तव्हां खणो था त मां भोजन काथो खावां? न्याय संगत ॻाल्हि आहे। अॼुकल्ह जो माण्हू त तुरंत इहो ई सवाल कंदो, लेकिन उन इहो सवाल बि न कयो। पत्ता तोड़े खाइण लॻो वृक्षनि जा, जेके बि पत्ता हुआ। चओ हरे राम। हरे राम। पत्ता तोड़े तोड़े खाइण लॻो। हाणे कॾहिं अहिड़ा कोई आक वारा पत्ता खाधई जंहिंसां अखियुनि जी दृष्टिअ ते घात थियो ऐं ॾिसणु न पियो अचे। अहिड़ा बि कई पत्ता थींदा आहिनि, कई गायूं बि गऊ माताऊं खाई करे
उहे अखियुनि जी ज्योति गंवाए वेंदियूं। अहिड़ा कुझु ज़हरीला पता बि थींदा आहिनि। हाणे उहो वीचारो भुल में खाई वेठो, अखियुनि जी दृष्टि हली वई, वञी करे हिकिड़े वॾे खूह में किरी पियो। गुरु जी ॾिसनि था शाम ताईं अञा न आयो आहे, तॾहिं डुकंदा डुकंदा गुरु जी विया। गुरु जी विया ॻोल्हींदा ॻोल्हींदा पाण, तॾहिं पतो पियो खूह मां आवाज़ आई त गुरु जी मां हिते आहियां। गुरु जी चवनि था, अरे प्यारा तुंहिंजी इहा हालत कीअं थी वई? गुरु जी ज़हर वारा पता खाधा तॾहिं इहा हालत थी वई। प्यारा हिकिड़ो कमु कर, छा अश्वनी कुमार जो आवाहन कर, उहे तोखे नेत्र ज्योति ॾींदा, तुंहिंजा दुख दूर कंदा। तॾहिं अश्वनी कुमार आया, उन्हनि जो आवाहन मंत्र ॿुधायूं गुरु जी, मंत्र पढ़िया, अश्वनी कुमार उते अची विया। चवण लॻा, ठीकु आहे पुट, काई ॻाल्हि न आहे, असां मंत्र पढ़ूं था ऐं हे तोखे जेको सीरो ॾियूं था हिकिड़ो गिरो, इहो हिकिड़ो गिरो फुल्को सीरो इहो तूं खा, तुंहिंजी अखियुनि जी ज्योति पहिरियों खां बि सुठी थी वेंदी। तॾहिं मंत्रोच्चारण करे ऐं दिव्य पंहिंजी विद्या जे द्वारा जॾहिं उनखे उहो पूओ ॾिनऊं खाइण जे लाइ, तॾहिं उन सेवक मना करे छॾियो। अरे भाई छो नथो खाए? चई मां गुरु जी जी आज्ञा बिना कीअं खावां? अगरि गुरु जी चवंदा तॾहिं मां खाईंदा। तॾहिं गुरु जी आज्ञा ॾिनी त उन उहो प्रसाद पूओ खाधो ऐं उनजी नेत्र ज्योति आई। गुरु जी उनखे गले लॻायो। चई बसि पुट बसि, तुंहिंजी परीक्षा पूरी थी वई। अॼु खां तोखे सभु जेके बि विद्याऊं कंठस्थ थी वेंदियूं, तुंहिंजो ज्ञान अमर थी वेंदो, अक्षण थी वेंदो, तोखे लोक परलोक ॿिन्ही में सम्मान मिलंदो। चओ हरे राम। हरे राम। अहिड़ी कठिन परीक्षा आहे सेवक जी साथ संगत जी। ईअं न थिए कोई ॿ अखर चए त माण्हू गुरूअ जो दर ई छॾे हली वञे, चए कोई टियों माण्हू हलो गुरू चिलाईंदा आहिनि त उन ते बि माण्हू, पर ॿिए जे चवण ते बि कई माण्हू गुरूअ जो दर छॾे छॾींदा आहिनि। हैरानी वारी त ॻाल्हि इहा आहे। इन करे ॾाढी वॾी कठिन मर्यादा आहे सेवक जी। ॾाढो उनखे ऊंचो थियणो पवंदो, एॾो झुकणो पवंदो कि एॾो ऊंचो थी वञे कि सभु सही वञे। ईअं पहाड़, सर्दी, गर्मी, तूफ़ान, बारिश सभु सही वेंदो आहे, पर पहाड़ जे हेठों जेके सहारो वठंदा आहिनि उहे सुरक्षित हूंदा आहिनि। ईअं सेवादारी पाण सभु पंहिंजो कठिन जीवन जी करे, सहनशीलता, धीरज रखी करे, मान सम्मान विञाए करे, भीतर निर्मल भक्ति करे, ऐं इन तरह सां उहो पूर्ण सेवक थींदो आहे। त प्रभु कृपा कनि असांजे अंदरि बि उहा निर्मल मत अचे कि अभिमान छॾे, अहंकार छॾे असां भक्ति कयूं। बोलो गुरु नानक देव की जय। सर्व साथ